अली काई साहब के सभिनी के तमाम घणी मुबारकबाद। गुज़रियल साल तव्हां हिकिड़ो ॿिज पोखियो, अॼु उहो बूटो थियो आहे ऐं हुन में गुल पिया लहराइनि ऐं ईंदड़ 3-4 सालनि में उहो वॾो वण थींदो ऐं हुनजी छांव में सॼी सिंध वेंदी। 5.5 करोड़ सिंधी अॼु जेको निकिता आहिनि उहो यादि रखनि त अॼु खां 4-5 साल अॻु ताईं सिंध में माण्हू विटनी हुसन ॿुधंदा हुआ, मिडाना ॿुधंदा हुआ, फिल कॉलिन्स ॿुधंदा हुआ, लता ॿुधंदा हुआ ऐं रुसत फतेह अली ॿुधंदा हुआ। पर सिंध जो नौजवान सिंधी गीत ऐं सिंधी कलाम ऐं सिंधी शाइरी ॿुधण में उहो सम्झंदो त इहा का हेठी शइ आहे, ऐं मॉडर्न आहियां, बर्गर आहियां, ऐं तमामु अॻिते आहियां, एडवांस आहियां, हीअ शयूं मुंहिंजे कम जूं न आहिनि। पोड़ा माण्हू भले ॿुधनि त हीअ जेको माहौल पिया थियो आहे, हीअ जेके नंढड़ा ॿार बीठा आहिनि, हीअ नंढियूं नंढियूं असांजी नियाणियूं बीठियूं आहिनि, इन्हनि सभिनी जो जेको तव्हां ॿिज छटियो आहे ऐं ॿियो सिंधी रिवायतूं, अॼु सिंधी रिवायतूं जारियूं आहिनि, का बि शइ केती आहिनि। सिंधियुनि जी अॼु का बि ज़ात कान्हे। अॼु 5 डिसंबर ते सिंधियुनि जी हिकिड़ी ज़ात आहे, उहे सिंधी आहिनि, कहिड़े बि बैकग्राउंड खां आया आहिनि। इहो पैगाम जेको आहे, इहो पैगाम असांखे एतिरो अॻियां खणी वेंदो, इनखे जे संभाले हलियासीं, इन जी प्रोटेक्शन कईसीं, इन जी हिफ़ाज़त कईसीं त ईंदड़ दौर में असीं डायर वारे, जयसेना वारे ऐं बिलावल वारे ऐं इनायत ऐं दोदे ऐं होशू ऐं दरिया खान ऐं बख्तावर ऐं बागुल वारे सिंध खे मोटाए पंहिंजी मालिकी में वठण वारे सफ़र जो हिकिड़ो अॼु पहिरीं विख खां पोइ ही ॿी शानदार विख आहे। इंशाअल्लाह फ्यूचर में सिंध जी मालिकी सिंध वटि।